रियाजी क्लास 9 यूनिट 2 लेसन 10 एक्सरसाइज नंबर 2.3 मश्क बदाए टे पार्ट 1 आऊं आया जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार बारो पोइ सबक में असां कैरेक्टरिस्टिक ऐं मेंटिसा जे बारे में पढ़ी आया आहियूं हिन लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 2.3 खे सॉल्व कंदासीं हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे फाइंड द कैरेक्टरिस्टिक एंड मेंटिसा ऑफ द फॉलोइंग हेठनि अदनि जो कैरेक्टरिस्टिक ऐं मेंटिसा फाइंड आउट करियो हाणे पहिरियों नंबर असां वटि पार्ट आहे 8 हाणे ही थी वियो असां हिते लिखंदासीं छा आहे 8 ठीकु आहे हाणे असां छा कंदासीं सभ खां पहिरियां असां कैरेक्टरिस्टिक फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं हिते लिखंदासीं ए में कैरेक्टरिस्टिक बारो अवांखे यादि हूंदो मां तव्हांखे कैरेक्टरिस्टिक फाइंड आउट करणु कहिड़े तरीक़े सां सेखारियो असां छा कंदा आहियूं त गिवन अदद खे छा में लिखंदा आहियूं साइंटिफिक नोटेशन में त हाणे असां 8 खे साइंटिफिक नोटेशन में कीअं लिखंदासीं त हाणे 8 बराबर थींदो इज़ इक्वल टू 8.0 इंटू 10 पावर घणो पावर 0 हाणे हिते ॾिसो न त हिते जेका ॾाही पियल हुई उहा हिन अदद जे बिल्कुलु राइट साइड पियल हुई ऐं उहा मूव करे पई न त जेतिरा दफ़ा ॾाही मूव कंदी आहे उहो बेस जेको 10 हूंदो आहे उनजे मथां पावर अची वेंदो आहे हिते ॾाही मूव कोन कयो त पावर छा थींदो 0 हाणे हिते कैरेक्टरिस्टिक छा जे बराबरि थी वेंदी त जेको गुण आहे असां वटि उहो 0 थींदो पोइ असां लिखंदासीं त कैरेक्टरिस्टिक इज़ 0 कैरेक्टरिस्टिक इज़ 0 हाणे असांखे कैरेक्टरिस्टिक मिली वई हाणे असां छा कंदासीं त असां बी में यानी ॿिए पार्ट में मेंटिसा खे फाइंड आउट कंदासीं हाणे असां वटि गिवन अदद घणो आहे उहो आहे असां वटि 8 हाणे पहिरियों नंबर जेको स्टेप असां वटि थींदो उहो छा आहे इग्नोर द डेसिमल एंड वर्क ऑन 2 to 4 डिजिट हाणे जीअं त असां वटि जेको गिवन नंबर आहे उन जे अंदरि डिजिट घणा आहिनि हिकिड़ो त पोइ हाणे छा करियूं जो असां वटि 2 डिजिट थी वञनि हाणे असांजे राइट साइड जेको आहे न 0 रखी छॾींदासीं त पोइ इहो छा जे बराबरि थी वेंदो इहो बराबरि थी वेंदो 80 जे हाणे हिते असांखे जेको आहे ॿिए नंबर स्टेप में छा करिणो पवंदो ॿिए नंबर स्टेप में असांखे जेको आहे locate the row and column यानी असांखे रो ऐं कॉलम ॻोल्हणा पवंदा हाणे छा हूंदो आहे त पहिरियां जेके 2 डिजिट हूंदा आहिनि असांखे रो जे बारे में ॿुधाईंदा आहिनि त हिते असां वटि रो कहिड़ी थी वेंदी हाणे हिते असां वटि रो थी वेंदी 80 ही 80 नंबर रो आहे उहो कहिड़ी आहे उहो ही आहे त पोइ असां छा लिखंदासीं रो इज़ 80 हाणे कॉलम घणो आहे जीअं त असां वटि जेको 3 नंबर डिजिट हूंदो आहे उहो असांखे कॉलम जे बारे में ॿुधाईंदो आहे हाणे उन जी जेका वैल्यू न आहे त पोइ असां उनखे 0 कंसीडर कंदासीं यानी असां वटि कॉलम घणो थींदो 0 ठीकु आहे उहो 0 कॉलम पहिरियों हूंदो अथव तव्हां हिते मथे लॉग जी टेबल में मथां वञी ॾिसंदो न पहिरियों जेको कॉलम आहे उहो 1 आहे पहिरियों 0 अथसि बाद में 1 थो अचे यानी ही 0 कॉलम आहे त हिते असां लिखंदासीं त कॉलम इज़ 0 हाणे 3 नंबर स्टेप में असां छा कंदासीं उहा वैल्यू जेका असांखे उहो हिन कॉलम ऐं रो जे इंटरसेक्शन सां मिली त उहे हिते रखंदासीं त उहा छा आहे उहा असां वटि वैल्यू आहे 9031 हाणे हूअं त छा कंदा आहियूं असां उन वैल्यू खे एड कंदा आहियूं छा सां हाणे उहा वैल्यू जेका रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां मिलंदी आहे हिकिड़ी उहा वैल्यू ॿी असांखे मीन डिफरेंस जे कॉलम ऐं रो जे इंटरसेक्शन सां मिलंदी आहे त उहा वैल्यू एड करे छॾूं पर हाणे हिते चोथों डिजिट आहे कोन हा 0 कंसीडर तॾहिं कयूं आहे जॾहिं असां वटि मीन डिफरेंस वारे कॉलम जे अंदरि 0 वारो कॉलम हुजे हा पर मीन डिफरेंस वारे कॉलम जे अंदरि 0 वारो जेको आहे कॉलम हूंदो ई न आहे उन जे करे असां हाणे हिन सम खे हिते छॾींदासीं हाणे असां छा कंदासीं त हिन जेको आहे न इहो आहे जेको 9031 आहे बिल्कुलु हिन जे जेको लेफ्ट साइड सां ॾाही पुट करे वेंदासीं इहो असांजो छा थींदो रिक्वायर्ड मेंटिसा थी वेंदो हाणे इहो छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो 0.9031 हाणे इहो असांजो छा थी वियो मेंटिसा अहिड़े तरीक़े सां असांखे जेको आहे कैरेक्टरिस्टिक घणो मिली वियो 0 असांखे मेंटिसा घणो मिली वियो इहो मिले थो 0.9031
अहिड़े तरीक़े सां असांजो जेको पहिरियों नंबर पार्ट थी वियो वारो। हींअर ॿियो नंबर पार्ट तव्हां पंहिंजो पाण कजो। हींअर असीं टियों नंबर पार्ट सॉल्व कंदासीं। टियों नंबर पार्ट असां वटि आहे 9.992। हाणे हिते असांखे छा करिणो आहे, हिनजो कैरेक्टरिस्टिक एंड मैंटिसा फाइंड आउट करिणो आहे। त पहिरियां असां कैरेक्टरिस्टिक फाइंड आउट कंदासीं। त लिखंदासीं ए पार्ट जेको थियो हिनजो ए, त हे थी वेंदो कैरेक्टरिस्टिक। हाणे कैरेक्टरिस्टिक असां कीअं फाइंड आउट कंदा आहियूं, हाणे असां छा कंदा आहियूं त जो गिवन नंबर हूंदो आहे उनखे छा में लिखंदा आहियूं, असां उनखे साइंटिफिक नोटेशन में लिखंदा आहियूं। त पोइ हीअ कीअं ऐं छाजे बराबरि थी ईंदो, हाणे हीअ बराबरि थी ईंदो 9.992 छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 9.992 इंटू 10 पावर 0। हाणे हिते असां वटि कैरेक्टरिस्टिक घणो आहे, कैरेक्टरिस्टिक इज़ 0। हाणे तव्हां चवंदो त पोएं सम में बि 0 हो, हिन सम में बि 0 आहे, पर इहो छो आहे। हाणे ॾिसो ॿारो, हिते बि ॾिसो ॾहाई मूव न पई करे, ठीकु आहे, ऐं पोएं सम में बि ॾहाई मूव न पई करे, छाकाणि त गिवन जेको नंबर आहे उहो 1 ऐं 10 जे विच ते अचे पियो न। अगरि 1 ऐं 10 खां जेकॾहिं मक़सदु आहे त नंबर घणो सारो वॾो हुजे हा, त पोइ हुनखे असां नंढो करे चऊं हा, ॾहाई खे मूव करायूं हा। या सफ़ा नंबर जेको आहे डेसिमल में हुजे हा, जेको 0.00, त वरी पोइ असां हुनखे जेकॾहिं कुझु वॾो बणायूं हा, पोइ वरी ॾहाई खे मूव करायूं। हिते त असां ॾहाई खे मूव ई न पिया करायूं। जंहिं सम जे अंदरि ॾहाई खे मूव असीं नथा करायूं, उते जेको आहे डेसिमल, उते जेको छा थींदो, कैरेक्टरिस्टिक असां वटि जेको थींदो उहो हमेशह 0 थींदो। इहा ॻाल्हि यादि रखे छॾियो, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे असांजो जेको आहे ॿियो पार्ट यानी मैंटिसा फाइंड आउट कंदासीं। बी में लिखंदासीं मैंटिसा। मैंटिसा में असांजो पहिरियों नंबर जेको स्टेप थींदो उहो छा आहे, असां लिखंदासीं इग्नोर द डेसिमल एंड वर्क ऑन 2 to 4 डिजिट। हाणे हिते असां वटि नंबर गिवन छा आहे, उहो आहे असां वटि 9.992। जॾहिं हिन मां असां डेसिमल ख़तमु कईसीं, छाजे बराबरि थी इहो थियो 9992 जे बराबरि, ठीकु आहे। हाणे हिते असां वटि ॾिसो 4 जेके डिजिट आहिनि उहे अवेलेबल आहिनि, असां हिननि चइनि ते कमु कंदासीं, ठीकु आहे। हाणे हिते हाणे जेको ॿियो नंबर स्टेप ईंदो असां वटि उहो छा आहे, ॿियो नंबर स्टेप असां वटि आहे त locate the row and columns। हाणे कॉलम्स में छो लिखियो आहे, हिते 2 कॉलम्स ईंदा आहिनि। हिकिड़ो टियों नंबर जेको आहे असां वटि डिजिट कॉलम खे शो करे पियो, ऐं ॿियो नंबर बि जेको आख़िरी नंबर आहे यानी जेको चोथों नंबर डिजिट आहे जेको 2 आहे, उहो बि कॉलम खे शो पियो करे, उन जे करे मां लिखियो आहे हिते कॉलम्स, ठीकु आहे। हाणे इन ॻाल्हि खे मां तव्हांखे सम्झायां थो। त हिते रो घणी थी वेंदी 99, हिते लिखंदासीं असां रो इज़ 99। हाणे हिते कॉलम कौन थींदो, कॉलम इज़ 9। मीन डिफरेंस कॉलम इज़ उहो कां आहे, उहो आहे असां वटि, उहो किथां ख़बर पवंदो, उहा किथां ख़बर पवंदो आहे, ठीकु आहे। उहो कॉलम असांखे किथां ख़बर पवंदो, उहो असांजे 4th नंबर डिजिट मां, ठीकु आहे। त उहो आहे 2। त मीन डिफरेंस कॉलम इज़ 2। हाणे अचो त हाणे इहे शयूं असां लॉग वारे टेबल में ॾिसूं। 99 रो कहिड़ी आहे, असां वटि हीअ अची वई, ठीकु आहे। हाणे असां वटि कॉलम काओ नंबर अचे, 3 नंबर जो डिजिट ॿुधाईंदो आहे, 9 नंबर कॉलम कहिड़ो आहे, उहो हीअ आहे, ॾिसो असांखे मिली वियो। हाणे असां वटि मीन डिफरेंस में काओ नंबर कॉलम, मीन डिफरेंस में असां वटि थींदो ॿियो नंबर जेको आहे कॉलम, उहो हीअ अची वियो, ठीकु आहे। हाणे असां 3 नंबर स्टेप में छा कंदासीं, add the values of located rows, located row and columns intersection। हाणे उहे वैल्यूज़ कहिड़ियूं आहिनि, उहे आहिनि असां वटि 2। हिकिड़ी वैल्यू असां वटि कहिड़ी आहे, उहा आहे त 9996। हिते लिखंदासीं 9996
96 प्लस में असां जेका ॿी वैल्यू आहे उहा कहिड़ी आहे जेका असांखे मीन डिफरेंस ऐं जेका रो जे इंटरसेक्शन सां मिली उहा आहे 1 त पोइ त प्लस ॾेई लिखंदासीं 1 पोइ इहो छाजे बराबरि थींदो असां वटि इहो असां वटि बराबरि थींदो 9997 जे पोइ हाणे असां छा कंदासीं लास्ट में असांजे बिल्कुलु लेफ्ट साइड जेको आहे 10 ई पुट करे ईंदासीं यानी पॉइंट त पोइ हीउ छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त 10.9997 हाणे इहो असांजो छा थी वियो मैंटिसा अहिड़े तरीक़े सां असांखे जेको कैरेक्टरिस्टिक मिली वियो उहो 0 ऐं मैंटिसा असांखे मिली वियो 0.9997 ॿारो हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे 0.00329 हाणे असांखे छा करिणो आहे हिन में कैरेक्टरिस्टिक एंड मैंटिसा खे फाइंड आउट करिणो आहे त असां पहिरियां कैरेक्टरिस्टिक खे फाइंड आउट कंदासीं हिते लिखंदासीं ए पोइ लिखी वेंदासीं कैरेक्टरिस्टिक हाणे कैरेक्टरिस्टिक कीअं फाइंड आउट कबो आहे हाणे असां छा कंदासीं त गिवन जेको अदद आहे उन खे साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं असां वटि गिवन अदद आहे 0.00329 जॾहिं असां हिन खे साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं छाजे बराबरि थींदो इहो थींदो 3.29 इंटू 10 पावर हाणे ॾाई केतिरा प्लेसिस सां मूव कराई आहे ॾाई असां हितां खां 3 प्लेसिस मूव कराया आहे त पावर घणो थींदो -3 छाकाणि ॾाई खे असां खाॿे खां साॼे पासे मूव करायो आहे उन जे करे पावर छा थींदो नेगेटिव थी वेंदो हाणे हिते जेको बेस 10 आहे उन जे मथां जेको पावर हूंदो त उहो असांजो छा थी वेंदो आहे कैरेक्टरिस्टिक हिते पावर घणो आहे -3 असां लिखंदासीं त कैरेक्टरिस्टिक इज़ तव्हां हेठि करे लिखी छॾियो पर हिते स्पेस घटि हूंदी आहे तंहिंजे करे मां साइड में लिखंदो आहे कैरेक्टरिस्टिक इज़ -3 हाणे असां मैंटिसा फाइंड आउट कंदासीं लिखंदासीं मैंटिसा हाणे मैंटिसा फाइंड आउट करण जे लाइ सभ खां पहिरियां जेको स्टेप हूंदो आहे उहो हूंदो आहे त ignore the decimal and work on 2 to 4 digits हाणे असां छा कंदासीं त गिवन अदद में जॾहिं असां 10 खे ख़तमु कंदासीं पोइ इहो छाजे बराबरि थींदो पोइ इहो अदद असां वटि बराबरि थींदो 329 जे हाणे वरी भला मां सॼो लिखी थो वञा ॾिसजो 0.03229 पोइ इहो छाजे बराबरि थींदो 10 ख़तमु कंदासीं त 10 वई त थी वियो 329 जे बराबरि थी वियो हाणे असां छा कंदासीं त लोकेट कंदासीं रो कॉलम ऐं मीन डिफरेंस जे कॉलम खे पर हिते असां वटि आहिनि 3 डिजिट त पहिरियां 2 डिजिट असांखे रो जे बारे में ॿुधाईंदा त पोइ हीअ रो घणी थींदी 32 उहो हिते पई आहे 32 नंबर रो किथे आहे हीअ आहे ऐं 3 नंबर जेको डिजिट हूंदो उहो असांखे कॉलम जे बारे में ॿुधाईंदो हाणे जेको आहे चौथों नंबर जेको डिजिट आहे उहो आहे ई कोन हा जेकॾहिं असां 0 कंसिडर कयूं पर मीन डिफरेंस वारे कॉलम में ॾिसो 0 कोन्हे पर जेकॾहिं हिते 9 न हुजे पोइ असां 0 कंसिडर कयूं आहे छाकाणि त कॉलम वारे जेको आहे न हीअ जेका साइड आहे कॉलम वारी हिते 0 एग्ज़िस्ट करे पियो हिन साइड जेकी कॉलम उन में 0 आहे मीन डिफरेंस वारी साइड जेकी कॉलम उन में 0 न आहे इहे शयूं तव्हांखे यादि रखणियूं पवंदियूं हाणे हिते असांजो ॿियो नंबर जेको स्टेप थींदो उहो छा आहे उहो आहे त locate the row and column हाणे हिते मां कॉलम्स न पियो लिखां छाकाणि हिते कॉलम हिकिड़ो आहे ठीकु आहे त पोइ हाणे असां छा कंदासीं लिखंदासीं त रो इज़ 32 असांखे ख़बर पइजी वई रो इज़ 32 ॾिसो अची वई हाणे वरी असां लिखंदासीं कॉलम इज़ 9 हाणे ॾिसो हीअ असांजो कॉलम अची वियो ठीकु आहे हाणे असां 3 स्टेप में छा कंदासीं त एड द वैल्यू ऑफ located row and column intersection
हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त उहा वैल्यू जेका रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां मिले पई थी, ठीकु आहे, उन्हनि खे जोड़ कबो। पर हाणे हिते ॾिसो जोड़ करण जी नीड न आहे, छाकाणि असां वटि ॿी वैल्यू आहे कान। त पोइ हाणे असीं छा कंदासीं, जस्ट असां उहा वैल्यू लिखी छॾींदासीं। त पोइ उहा वैल्यू असां वटि कहिड़ी थी, उहा वैल्यू असां वटि थी 5172। बसि हाणे असां छा कंदासीं त हिन अदद में, ठीकु आहे, हिन अदद में छा कंदासीं, बिल्कुलु हिन जो जेको आहे लेफ्ट साइड ॾाई पुट करे ईंदासीं। पोइ छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त 5172। हाणे इहो असांजो छा थी वेंदो, इहो असांजो थी वियो मैंटिसा। वारो हाणे असां वटि जेको आहे कैरेक्टरिस्टिक जी जेका वैल्यू आहे उहा आई -3, ठीकु आहे, ऐं जेका मैंटिसा जी वैल्यू आई उहा छा आई 25172। अहिड़े तरीक़े सां वारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।